अल्लाहुम्मा बारिक लना फी रजब व शाबान व बल्लिगना रमजान। साजन रजब महीनो जने शुरू थी दो दुआ घुरंदा, ए मुझा अल्लाह रजब में बरकत फरमा, ए मुझा अल्लाह शाबान में बरकत फरमा, व बल्लिगना रमजान, ए अल्लाह सांगे रमजानुल मुबारक ताईं पहुंचा। यानी रमजानुल मुबारक जे लाइ नबी सही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अगवाट दुआऊं घुरंदा, या अल्लाह सही असांखे एतिरी उम्र अता फरमा जो असां रमजानुल मुबारक पंहिंजे अखियुनि सां ॾिसूं, रमजानुल मुबारक जा असां रोज़ा रखूं, असांखे उम्र एतिरी अता फरमा जो असां रमजानुल मुबारक जी इबादत कयूं। त अर्ज़ पे कयो साल में कुछ दिहाड़ा बरकत वारा है, हर ॾींहं खे अहिड़ी बरकत न आहे जेकी ख़ासि दिहाड़नि खे बरकत आहे, हर रात खे अहिड़ी फज़ीलत न आहे जेकी फज़ीलत किन किन रातनि खे आहे। रमजानुल मुबारक जी हर रात फज़ीलत वारी, ॿिन्ही ईदुनि जी रात इहा फज़ीलत ऐं बरकत वारी। अहिड़ी तरह सां ज़ुल्हज में 9 तारीख़ ते जेको हज पढ़ियो वेंदो आहे उहा रात बाबरकत आहे। 10 मुहर्रम जी रात इहा बि बरकत वारी आहे। 27 रमजानुल मुबारक लैलतुल क़द्र जी रात इहा बि बरकत वारी आहे। त अहिड़ी तरह सां 15 शहबान जी रात बि इहा बि बरकत वारी आहे, जेका रब्बुल आलमीन मूंखे तव्हांखे ज़िंदगी में कई दफ़ा अता कई आहे। असां तव्हां इन रात खे गफ़लत में पिया गुज़ारियो, शैतानी कम पियो करे मुसलमान। ये फटाका हिंदुनि जी रस्म आहे, अॼु मुसलमान पियो करे। नबी सुने फरमायो, कुरान में भी अल्लाह फरमायो, नबी सुने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन रात की फजीलत बयान फरमाई। साईं फरमायो, इन्नल्लाह यंज़िलु लैलतन निस्फ़ मिन शाबान इला समाइद दुनिया फयग़फ़िरु लिअक्सर मिन अदद शार गनम कल्ब। साईं फरमायो, बेशक अल्लाह 15 शाबान जी रात हिन दुनिया वारे आसमान ते पंहिंजे रहमत जी तजल्लीअ जो नुज़ूल फरमाईंदो आहे। पोइ अल्लाह साईं ऐलान फरमाईंदो आहे, हल मिन मुस्तग़फ़िरिन फ़अग़फ़िरु लह, आए को बानो बख्शिश घुरंदड़ मूं अल्लाह खां बख्शिश घुरे त ज़िंदगी जा गुनाह माफ़ कयांसि। हल मिन मुस्तरज़िक़िन फ़अरज़ुक़ लह, आए को बानो रिज़्क़ घुरंदड़ मूं अल्लाह खां रिज़्क़ घुरे त रिज़्क़ जा अंबार ॾेई छॾियांसि। हल मिन मुब्तला फ़आफ़ी, सब चो सुभान अल्लाह। नबी सुने फरमायो, अल्लाह से ऐलान फरमाईंदो, आए को मुसीबत ऐं परेशानियुनि में फाथल मूं रब खां आफ़ियत घुरे त ज़िंदगी जूं परेशानियूं ख़त्म करे छॾियांसि। सिज लहण खां वठी करे सिज उभरण ताईं सॼी रात अल्लाह जा ऐलान हलंदा आहिनि। मलाइक होको ॾींदा आहिनि, अल्लाह जे तरफ़ां अचो अचो बानो पाण खे बख़्शिरायो, बख़्शिश जी रात। पर बदनसीब असां जो इन रात जे अंदर ग़लत कमनि में गुज़ारींदासीं। मुसलमान कल में पढ़ण वारा फटाकनि में गुज़ारींदो, पतनि जे रांदि में गुज़ारींदो, ॿियनि रांदियुनि में गुज़ारींदो, शर्त कंदो। पर अहिड़ी रात बाबरकात रात जेका अल्लाह ताला साईं तव्हांखे अता फरमाए, उन रात में असां तव्हां अल्लाह जे दर ते बि न ईंदासीं। नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए, सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह साईं इन रात में केतिरा माण्हू बख़्शींदो आहे, फयग़फ़िरु लिअक्सर मिन अदद शार गनम कल्ब। साईं फरमायो, अरबन जो हिकिड़ो कबीलो हुयो, उन जो नालो कल्ब हो। कल्ब कबीले खे बकरियूं हूंदियूं हुयूं, उन्हनि जे पुठीअ ते वार हूंदा घणा। नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन रात में अल्लाह ताला कल्ब कबीले जे बकरियुनि जे वारनि खां बि वधीक बख़्शिश फरमाईंदो। कल्ब कबीलो, उनखे बकरियूं हूंदियूं घणियूं ऐं उन जे पुठीअ ते वार हूंदा घणा। अरब माल जा शौक़ीन हूंदा धारण जा। त नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिसाल ॾेई करे सम्झायो, जेको अरब जो कबीलो कल्ब आहे, इन जे पुठीअ ते जेके वार आहिनि, अल्लाह साईं इन खां बि वधीक माण्हुनि जी बख़्शिश फरमाईंदो आहे। पर हदीस में चए थो, कुझु बदबख़्त अहिड़ा आहिनि जो इन रात में बि उन्हनि जी बख़्शिश नथी थिए। कुझु बदबख़्त साईं जन उन्हनि जी निशानदगी फरमाई, इल्ला लिमुशरिकिन,
मुशरिक जी भी बख्शिश नथी थिए। हाँ मुशरिक जिंदा है, तौबा ताब थे, माफ़ी वठे तो रब आईंदे ला मां शिरक न कंदुसि त उन जी बख्शिश थींदी। पर शिरक में गरक लगो पियो आहे ऐं होॾां दुआऊं पियो थो घुरे, निमाज़ूं पियो थो पढ़े, पर होॾां क़ब्र खे बि सजदा वेठो करे, अल्लाह खां ॿियनि खे हाजत रहा ऐं मुश्किल कुशा सम्झी वेठो आहे। इन माण्हूअ जी नबी साईं फरमायो इन रात में भी बख्शिश न थींदी आहे। ॿिए नंबर ते साईं फरमायो इल्ला लिमुशाहिन, साड़ कंदड़ जेको साड़ करे माण्हुनि सां उन जी भी इन रात में बख्शिश न थींदी। साड़ खां तौबा ताब थे पोइ बख्शिश थींदी। साड़ चइबो आहे पंहिंजे दिल में इहो ख्याल थो करे त इनखे इहा इज़त मिली छो आहे, पोइ हिनखे मिले या न मिले पर हिन माण्हू खे इज़त इहा मिली छो, इहो मर्तबो मिलियो छो, इहो दर्जो मिलियो छो। साड़ेल जे लाइ नबी साईं छा फरमायो, जेको साड़ करे थो इन्नल हसद याकुलुल हसनात कमा ताकुलुन नार। नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन्नल हसद याकुलुल हसनात कमा ताकुलुन नार। बेशक साड़ नेकिन के इने साड़े खत्म कंदो आहे, इने साड़े खत्म कंदो आहे। साईं फरमाए सुकन काठन के बाय साड़े करे खत्म कंदी आहे। इने नेकियूं साड़े लजूं खत्म थी थियूं वञनि, तबाह थी थियूं वञनि जेको मुसलमान भाउ साड़ थो करे। कुरान में रब फरमायो वमिन शर्रि हासिदिन इज़ा हसद, हासिद जे शर खां पनाह घुर जॾहिं हसद करे। शेख सैदी रहमतुल्लाह अलैह फरमायो साड़े लगे भी का भी सजा न ॾे, इहा ई सजा खोड़त जो अंदर में सड़े पियो थो, अंदर में जले पियो थो, इहा ई सजा हासिद जे लाइ खोड़ आहे। तंहिंजे करे कंहिंसां बि साड़ न कंदा। रीस जाइज़ आहे, ही निमाज़ी थियो यार मां छो तो निमाज़ी थियां, मां भी निमाज़ी थियां। ही कुरान तिलावत अधु सीपारो तो करे, मां इंशाअल्लाह सीपारो कर। ही मस्जिद में 1000 ॾे तो मां 2000 ॾींदुसि। या रीस है, रीस जाइज़ आहे, साड़ जाइज़ न आहे। साड़ नेकिन के खत्म कंदो आहे। नबी सही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको सहाबियो बीमार थी पियो ॾाढो, पोइ सहाबियो उन जे इयादत जे लाइ विया, तबियत पुछी चऊं कहिड़े हाल में आया उन जे मथां ॾिसंद आख़िरी पसाहन में आहे, ॻाल्हाइनि था अदा तोखे तबियत में कीअं है, उन जा तोहफ़ो खणी था वञनि। आख़िर में पुछनि था जे तूं ही जहान छॾे में अल्लाह तोखां क़यामत जे ॾियारे पुछो त मुंहिंजे लाइ अमल कहिड़ो आंदो अथई, त रब खे अमल कहिड़ो ॿुधाईंदे। उन साहबीअ छा चयो, रब जे क़यामत जे ॾियारे मूंखां पुछो त अमल कहिड़ो आंदो अथई। ओ साहबी नबी सही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां जंगन में बि गॾु हूंदो, नमाज़ूं साईं जे पोयां पढ़ियईं, साईं सां जिहाद में बि गॾु हूंदो। पर वो साहबी फरमाए दो मां नबी सही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अमल ही बुधाईंदुसि, या अल्लाह सही क़यामत जे ॾियारे रब्बुल आलमीन के ही अमल बुधाईंदुसि। या अल्लाह सही के मुसलमान भाउ ना मूंखे साड़ न हूंदो, हसद न हूंदो। या अल्लाह सही मुझो इहो अमल कबूल फरमा, मां कंहिं मुसलमान भाउ ना हसद न रखियो, दिल में साड़ न रखियो। हालांकि न चई त मां इहो ॿुधाईंदुसि त फलाणी जंग में नबी साईं सां गॾु हुउसि, नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मस्जिद नबीअ में साईं जे पोइ नमाज़ूं पढ़ियमि, पर छा थो चए अमल कहिड़ो ॿुधाईंदुसि, अमल इहो ॿुधाईंदुसि या अल्लाह के मुसलमान भाउ ॾांहुं मूंखे साड़ न हुयो, हसद न हुयो। दुरूद शरीफ़। अॼु असां अंदर में त साड़ रखी वेठा आहियूं, पर ईज़ायूं पिया मुसलमान। नबी साईं छा फरमायो, सभु जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन सलिमल मुस्लिमून मिन लिसानिही व यदिही। साईं फरमायो मुसलमान उहो आहे जो ॿिया मुसलमान उन हथ ऐं ज़बान खां सलामत रहे। कंहिंखे हथ सां बि न ईज़ाए, कंहिंखे ज़बान सां बि न ईज़ाए। मन सलिमल मुस्लिमून मिन लिसानिही व यदिही। साईं फरमा मुसलमान उहो आहे जो उन जे हथ ऐं ज़बान खां ॿिया मुसलमान सलामत रहे। अॼु असां तव्हां
ओ एड़ी जाते शहर में मोटरसाइकिल बिहारी दासी घिटिया में जो बो लंघी न सके गरीब जे अगियां फ्रूट जो खलू उछलाईंदासी गोश्त जा हड्डा उन जे अगियां उछलाईंदासी गरीब मिस्कीन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए मन सलिमल मुस्लिमून मिन लिसानिही व यदी मुसलमान हुआ जो न जे हथ ऐं ज़बान खां ॿिया मुसलमान सलामत असां केॾो ज़बान सां ईज़ाईंदा ये इंसान जो ज़हर न ज़बान में इन लफ्ज़न में लफ्ज़ माण्हू सुहिणा ॻाल्हाए इख़लाक़ वारा ॻाल्हाए अबू अमा सॾु कंदो त उबती वर्दी ॾींदो वॾो सॾु कंदो त उबती वर्दी ॾींदो असांजो नबी अख़लाक़न वारो सोने नमूने सां कंहिंसां पेश अचण इहा बि नेकी आहे अख़लाक़न सां पेश अचण इहा वॾी नेकी आहे कंहिंखे कुझु खाराए त कोन थो पर सोने नमूने रुगो मिलियो पाणीअ जो ढुक पियाणी मोहबत सां इहा बि वॾी नेकी आहे पोइ जहिड़ो हाल हुजे इन्हनि अमलनि खे असां मामूली न सम्झो वॾा अमल आहिनि कॾहिं कॾहिं नंढी नेकी वॾनि नेकियुनि खे खणंदी आहे नंढी नेकी ज़ाहिर में नंढी हूंदी आहे पर वॾनि नेकियुनि खे खणी वेंदी हज़रत जुनैद बगदादी सब चो रहमतुल्लाह अलैह अल्लाह जो वली आ जॾहिं जान छॾे वियो कंहिंखे ख्वाब में आयो कि अल्लाह वारे को न पुछे जुनैद तुझी बख्शिश कीअं थी वॾो खुदा जो वली प्यारो बानो है तहजुद गुज़ार जिंदगी में तुझो तहजुद न वियो जुनैद कहिड़े अमल जे करे अल्लाह तोखे माफ़ी ॾिनी कहिड़े अमल जे करे रब साईं तो ते रिझी पियो जो तोखे माफ़ कई हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह पंहिंजो वॾो अमल नथो ॿुधाए चए थो जंहिं अमल जे करे रब साईं उते राज़ी थियो उहो तव्हांखे मां अमल ॿुधायां थो ख्वाब जे अंदरि उनखे ॿुधाए थो जॾहिं मां जहान छॾे वियुसि मूंखे क़ब्र में पूरे आया मलाइके तां मूंखे खणी विया अल्लाह वटि अल्लाह पुछो जुनैद मुंहिंजे लाइ छा खणी आयो आहीं कहिड़ो अमल खणी आयो आहीं हज़रत जुनैद साईं बगदादी रहमतुल्लाह अलैह रब खे अर्ज़ कयो त मुंहिंजा अल्लाह मां तौहीद वारो अमल खणी आयो आहियां तौहीद यानी दुनिया में माण्हुनि खे तुंहिंजी तौहीद ॿुधाईंदो अल्लाह हिकु आहे हिकु रब खे महबूद सम्झो हिकु अल्लाह जी पूॼा कयो हिकु रब खे सजदो कयो या तौहीद माण्हुनि खे ॿुधाए अल्लाह साईं फरमाइस जुनैद खे अन्नसीत लैलतल लबन ए जुनैद खीर वारी रात विसरी वई जंहिं रात के पेट में सूर पियो तो चयो त मां फलाणी शइ खाधी आहे मूंखे पेट में सूर पियो आहे तोखे पेट में सूर खीर विधो जा मां अल्लाह विधो हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह कंधो हेठि कयो हज़रत जुनैद साईं खे जहन्नम जा मलाइका चंबड़िया जहन्नम ॾे त पिया खणी वञनि अल्लाह साईं फरमा मुझे जुनैद खे हेॾे वठी अचो जुनैद जी नेकी हिकिड़ी मूं अल्लाह वटि अहिड़ी त क़बूल पई हले अहिड़ी त क़बूल पियल आहे मां उन नेकीअ खे अहिड़ो त क़बूल कयो आहे जो उन जे करे ज़िंदगीअ जूं नमाज़ूं क़बूल कयूंमांसि उन जे करे रोज़ा क़बूल कयामांसि उन जे करे तहजुद क़बूल कयामांसि उन नेकीअ जे करे मां अल्लाह इन जुनैद खे बख़्शिश हिकिड़ी नेकी जुनैद तुंहिंजी जंहिंजे करे मां अल्लाह तोखे रहम कहिड़ी ए जुनैद सियारे जी रात तू तहजुद जे नमाज जे लाइ निकिते रस्ते में हिकिड़ो ॿिलीअ जो बचड़ो सीअ में मरे पियो तू उनखे खणी आए घर ॾे उनखे बाहि ॿारे करे सेकड़ो ॾिनईसि जीअं सर्दी ख़तम थिए जॾहिं उहो ॿिलीअ जो बचो होश में आयो मथे ब टंगू खणी करे दुआ घुरी हई या अल्लाह जुनैद ते ईअं रहम कजां जीअं मूं ते रहम कजां तंहिंजे करे उन जी दुआ क़बूल पियल थी जुनैद इन अमल जे करे मां तोखे बख़्शिश तॾहिं आहे त नंढी नेकीअ खे नंढी नेकी सम्झी छॾे न ॾियो हदीस में आहे ईज़ाईंदड़ शइ हुजे रस्ते तां खणो तकलीफ़ वारी सिरोटो पियो आहे पत्थर पियो आहे त बि नेकियूं मिलनि इहे अमल कॾहिं कॾहिं वॾनि नेकियुनि खे खणी हारून रशीद जी घरवारी ज़ुबैदा
नंढड़ी नेकीअ जे करे बख़्शिश दी वई। वरी अल्लाह वारी नेक औरत ई खुदा जी वली हुई, वफ़ात करे वई। कंहिं अल्लाह वारी के ख्वाब में आई, पुछा कंहिंस तुझी बख़्शिश कीअं थी? ए ज़ुबैदा, छा मक्के में तो नहर खोटराई हाजिन जे लाइ, छा उन नहर जे करे अल्लाह तोखे बख़्शो? ज़ुबैदा तो फलाना नेक अमल कया, छा इन जे करे तुझी बख़्शिश दी? ज़ुबैदा चवे थी, मां जने मरीयस जहान छॾेयसि, अल्लाह मूंखां पुछो ज़ुबैदा मुझे लाइ अमल कहिड़ो आंदो अथई? मां रब खे अर्ज़ु कयो, या अल्लाह साईं नहर हाजिन जे लाइ खोटरायमि। उहा नहर असां ॾिठी मके में अॼु बि आहे, पर हाणे उहा हलंदी न आहे, पाणी उन में न आहे। उतां जा ॿुधाइनि पिया 11 सदियूं इन नहर में पाणी हले, अलाए हज़ारे मेल ॿुधाइनि था किलोमीटर उतां पाणी ईंदो। न त मके में त पाणी हेठां चर जो आहे, उहो पाणी ईंदो। 11 सदियूं ॿुधाइनि पिया त उनजो पाणी पीतो माण्हू। त अल्लाह साईं फरमाइस, इहा नहर तो खोटराई माण्हुनि जे वहवा जे लाइ, उहा वहवा तोखे मिली वई। हाणे इहो अमल तुंहिंजो मूं वटि क़बूल न आहे। वरी ॿियो अमल पेश कई, उहो बि रद्द कयो। अल्लाह साईं फरमाए, हिकिड़ो अमल तुंहिंजो क़बूल आहे। सफ़र तां मोटी थकल टुटल ॾाढी हुई, बुख बि ॾाढी लॻी हुई, साहेड़ियूं तोसां मिलण आयूं, मानी बि तुंहिंजे अॻियां पई, उन लुड़ बि माइन जो थिए पियो, पर हेॾां अल्लाहु अकबर आज़ान जो आवाज़ आयो। तो गिरह लाइ हेठि रखियो, पंहिंजे साहेड़ियुनि खे चुप करायई, अल्लाह जे नाले जो अदब कई। अल्लाह फरमाइस, अदब जे करे ज़िंदगीअ जूं नेकियूं क़बूल करे छॾियूं मान, इन अदब जे करे रोज़ा क़बूल कया मान, इन अदब जे करे नमाज़ूं क़बूल कयूं मान। तॾहिं सिंधीअ में चवणी आहे, बा अदब बा नसीब, बेअदब बेनसीब। अदब आज़ान अचे ख़ामोशी सां ॿुधे, मस्जिद जो अदब हुजे, क़ुरान जो अदब हुजे, जनी अदब तनी नसीब। जिन अदब कयो उन्हनि खे नसीब थींदो, बेअदब बेनसीब थींदो, महरूम थींदो अल्लाह जे फज़ल। त ज़ाहिर में त नंढड़ी नेकी ज़ुबैदा आहे, वॾियुनि नेकियुनि खे बि खणी वई। तंहिंजे करे नंढी नेकी समझी उनखे छॾे न ॾियूं त नंढी नेकी हाणे नथा कयूं। नंढियूं नेकियूं कॾहिं कॾहिं वॾियुनि नेकियुनि खे खणंदियूं। नंढो गुनाह समझी कयूं न त नंढो गुनाह वा कुझु कोन थींदो। कॾहिं नंढे गुनाह जे करे बि पकड़ थींदी आहे, कॾहिं कॾहिं नंढियुनि ॻाल्हियुनि जे करे बि पकड़ थींदी आहे। क़ुरान में अल्लाह फरमाए, वमा असाबकुम मिन मुसीबतिन फबिमा कसबत अयदीकुम वयाफू अन कसीर। अल्लाह साईं फरमाए, जेका मुसीबत तव्हां खे पहुचे थी, इहा मुसीबत तव्हां जे हथनि जी कमाई आहे। अॼु असां तव्हां बसि ज़हन ठाही वेठा, को बुखार थींदो, का तकलीफ़ थी, फलाणे साईं मूं ते पढ़त कई, मन अल्लाह ॾांहुं ज़हन ख़तम थी वियो आहे। तकलीफ़ काॾां थी अचे, मा असाब मिन मुसीबतिन इल्ला बिइज़्निल्लाह। अल्लाह तो फरमाए, जेका बि तकलीफ़ अचेव थी, मुसीबत अचेव थी, अल्लाह जे हुकुम सां अचेव थी। माण्हू छा कंदो? अॼु इहो ज़हन ख़तम कयूं। कंहिंजे रिज़्क़ में जेकॾहिं तंगी थींदी न, फलाणे साईं बसि मुंहिंजो रोज़ी बंदि करे छॾी, अलाए छा तावीज़ पढ़ी हयां अथई, मंडरू कयो अथई, दुकान जो कमु हले ई। घर में जो 2-3 ॿार बुखार थींदो न, अलाए कंहिं भेण सां डंगे छॾे, रब ॾे तवजो न आहे। सहाबा किराम, अम्मा फातिमा तो ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा, नंढड़ा इमाम हसन ऐं हुसैन बीमार थी पिया, हाय घोड़ा नथी करे मुसल्लो विछा रब्बुल आलमीन खां उन्हनि जे शिफ़ा जे लाइ दुआऊं थी घुरे। बास बास या अल्लाह साईं मुंहिंजा ॿई पुटड़ा, ॿई शहज़ादा ये चाक थींदा, सेहतमंद थींदा, या अल्लाह साईं तूं उन्हनि खे शिफ़ा अता फरमा। जॾहिं सही थींदा, सेहत थींदा, मां तुंहिंजे राह में तुंहिंजे नाले ते 3 रोज़ा रखंदा। असांजो अल्लाह खां तवजो हटी, बसि माण्हुनि ॾे
फसल घट लहंदो दुकान में करें बंदिश थींदी कारोबार में सब आमिलन वटि वेंदासीं आमिल हीअ शइ थी आहे आमिल पाण तां त मुसीबत उतारनि आमिल पाण वेठा पिननि वरी हिन तां मुसीबत उतारनि माए मर्द वेठा आहिनि आमिल अहिड़ो आमिल जेको शरीयत जे ख़िलाफ़ आहे हिन वटि वञण बि जाइज़ कोन्हे जेको औरतुनि खे साम्हूं विहारे थो ग़लति क़िस्म जूं उन्हनि खे शयूं ॾिए थो उनखे नज़रियो ग़लति थो ॿुधाए अहिड़े आमिल ॾे वञण बि जाइज़ कोन्हे रहंदो शिरक में वेंदो आमिल उहो जेको शरीयत जे मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे आमिल ॾाढी कुड़ी पई आहे न निमाज़ पढ़े थो न रोज़ो आहे न कुझु बि आहे साईं आमिल थियो ईमान खसींदो ई चङनि भलनि जा कम लही आया अछूं ॾाढी थियूं अञा तौहीद सम्झ में न आई दीन सम्झ में न आयो जो बीमार थिए थो त बि फलाणे हीअं कयो जेकॾहिं रिज़्क़ में तंगी थी थिए त बि फलाणे हीअं कयो क़ुरान में रब छा चयो आहे रिज़्क़ जे लाइ इन रब्बक यबसुतु रिज़्क़ लिमन यशाउ व यक़दिर अल्लाह साईं क़ुरान में फरमाए रिज़्क़ खे कुशादो बि मां कंदो आहियां त रिज़्क़ में तंगी बि मां कंदो आहियां वलौ बसतल्लाहु रिज़्क़ लिइबादी लबगौ फिल अर्ज़ वलाकिन युनज़्ज़िलु बिक़दरिन मा यशा अल्लाह साईं फरमाए जेकॾहिं सभिनी जो रिज़्क़ मां कुशादो करे छॾियां सभिनी खे अमीर करे छॾियां त पोइ अल्लाह साईं फरमाए थो लबगौ फिल अर्ज़ ज़मीन में सरकशी कनि जंहिंखे ॾिसंदो पैसो आहे न उहो सरकशी कनि गुनाह जा कम कंदो ज़ुल्म कराईंदो पैसे वारो उनखे पैसे ते मस्ती अल्लाह जे घर ॾे बि ग़रीब ईंदो अमीर न ईंदो हुनखे पैसे ते नाज़ इहो पैसो दोस्त क़ब्र में गॾु असां सां न हलंदो क़ब्र में गॾु अमल सालिह लख रुपया वारी 2 लखनि वारी बाबा मोबाइल हुजे मरी वेंदो त क़ब्र में रखंदसि कढंदसि न इहो सॼो सामान ॿियनि जो आहे या मोबाइल ॿियनि जी आहे या कार बि ॿियनि जी आहे इहो बंगलो ॿियनि जो आहे पंहिंजो उहो आहे जेको अमल पाण सां गॾु असां खणी हलंदासीं पंहिंजो उहो आहे त अल्लाह साईं क़ुरान में फरमायो वलौ बसतल्लाहु रिज़्क़ लिइबादिही लबगौ फिल अर्ज़ वलाकिन युनज़्ज़िलु बिक़दरिन मा यशा रिज़्क़ ॾियण वारो केरु आहे अल्लाहु लतीफ़ुम बिइबादिही यरज़ुक़ु मन यशा ॿी जाइ ते फरमाई इन्नल्लाह हुवर रज़्ज़ाक़ु ज़ुल क़ुव्वतिल मतीन हिन रात में त अल्लाह ऐलान फरमाईंदो आहे हल मिन मुस्तरज़िक़िन फअरज़ुक़ लहु आए को रिज़्क़ जे परेशान में फाथल मूं रब खां रिज़्क़ घुरे त रिज़्क़ जा अंबार ॾेई छॾे रिज़्क़ ॾियण वारो केरु आहे दुकान रिज़्क़ कोन थो ॾे रिज़्क़ अल्लाह थो ॾे वफ़िस समाए रिज़्क़ुकुम आसमान में तव्हांजो रिज़्क़ आहे वलाकिन युनज़्ज़िलु बिक़दरिन मा यशा मां जेको चाहींदो आहियां अंदाज़े सां रिज़्क़ ॾींदो आहियां हदीस में अचे थो जंहिंजो जेको रिज़्क़ लिखियल आहे उहो रिज़्क़ पंहिंजो ज़रूर पूरो कंदो अॻे मौत न ईंदुसि हिकिड़ो गिरह बि न छॾींदो जेको हिकिड़ो दाणो बि हुनजे लाइ लिखियल हूंदो केरु हुन खां न खसे सघे हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे ज़माने में हिकिड़ो शख़्स हुयो ग़रीब हो मिस्कीन हिकिड़ो ॾींहुं खाधो खाए त वरी 2 ॾींहं भुख थी पोइ हज़रत मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ कई साईं मुंहिंजे रिज़्क़ में ॾाढी तंगी आहे अल्लाह खां पुछो भला छाजे करे पोइ हज़रत मूसा अलैहिस्सलाम तूर सीना जबल ते अल्लाह सां हम कलामी थींदो पोइ अल्लाह खे अर्ज़ कईं फलाणो बानो आहे चए थो त मूंखे बुख ते केतिरा केतिरा ॾींहं थी था वञनि मुंहिंजे रिज़्क़ में खोट आहे छाजे करे अल्लाह साईं फरमाए हिन खे चवीसि त इन जी उमिरि मूं घणी लिखी आहे रिज़्क़ थोरो लिखियो अथमांसि इन जी उमिरि घणी आहे रिज़्क़ थोरो इन जो लिखियल आहे तंहिंजे करे थोरो थोरो ॾियांसि थो त इन जी उमिरि पूरी थींदी रिज़्क़ पूरो थींदो हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे ॿुधायसि अल्लाह साईं हीअं फरमायो
चई भला अल्लाह खे अर्ज़ कर जेको मुंहिंजे लाइ लिखियो अथई उहो हिकु ई वक़्तु मूंखे ॾेई छॾे, भला हिकिड़े ॾींहुं खाई त ॾिनो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम वियो रब्बुल आलमीन, रब साईं तुंहिंजो बानो हीअं थो चए। अल्लाह साईं फरमाए ईअं थो चए, ठीकु आहे, सुभाणे मलाइके जेको बि रिज़्क़ मूं लिखियो आहे हिन जे लाइ ॾेई वेंदसि दरवाज़े ते। सुबुह थियो त हिन जे दरवाज़े ते अटे जी बोरी आहे, चांवर आहिनि, हिकिड़ो ॾांद बीठो आहे, जेको रिज़्क़ हुन लिखियल हो मलाइके दरवाज़े वटि छॾे। ही जीअं उथियो ॾांद खे बि ॾिनई सीर, देगियूं चाढ़ई, ख़ैरात कई, जेको बि उहो सॼो चाढ़े तयारु कराई, पाण जेको खाइण खाई ड्रो कई ॿियो सॼो ख़ैर करे छॾी। वरी ॿिए ॾींहं ते मलाइका आया, उनखे रिज़्क़ ॾेई आहे उहो ई। वरी टे ॾींहं ते ईअं 2-3 महीना गुज़रिया, हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो ईअं उतां गुज़र थियो, ॾिसे त ख़ैरात पई थी वॾी हले। माण्हुनि ॿुधासीं त 2-3 महीना थी आनी आहे ख़ैरात पई थी हले। चई अल्लाह साईं त हिन जे लाइ हीअं फरमायो, रब खां अर्ज़ु कयां। वरी रब खे अर्ज़ु कयो हज़रत मूसा अलैहिस्सलाम, या अल्लाह साईं तव्हां फरमायो त हिन जी रिज़्क़ जेको आहे सो मूं थोरो लिखियो आहे, हिन जी उमिरि घणी आहे, हीअ त ॿुधाइनि था त 2-3 महीना हिन जी ख़ैरात खे थी आहिनि। अल्लाह साईं फरमाए थो पंहिंजो हथ बंदि करे त मां अल्लाह बि बंदि कयां। मां त सखियुनि जो बि सखी आहियां, मुंहिंजे नाले ते जेको ॾींदो मां हिनखे अञा ॿीणो ॾींदुसि। क़ुरान में अल्लाह फरमायो जंहिंजे रिज़्क़ में तंगी आहे उहो छा करे, वमन क़ुदिर अलैहि रिज़्क़ु फलयुनफ़िक़ मिम्मा आताहु अल्लाह। अल्लाह साईं फरमायो जंहिंजे रिज़्क़ में तंगी आहे उहो मूं अल्लाह जे नाले ते ख़र्च कंदो वञे त अल्लाह जो फरमा मां ॿीणो टीणो ॾींदोमांसि। असां तव्हां अल्लाह जे रस्ते में ख़र्च करण जे लाइ तयारु ख़र्च कंदासीं त रद्दियूं शयूं ॾींदासीं, पुराणियूं शयूं ॾींदासीं, सुठी शइ न ॾींदासीं। क़ुरान में रब छा फरमायो, लन तनालुल बिर्र हत्ता तुनफ़िक़ू मिम्मा तुहिब्बून। हरगिज़ नेकीअ खे नथा पहुची सघो जेसीं ताईं उहे शयूं मूं अल्लाह जे रस्ते में ख़र्च कयो जेके तव्हांखे महबूब ऐं प्यारियूं आहिनि। या अय्युहल्लज़ीन आमनू अनफ़िक़ू मिन तय्यिबाति मा कसबतुम, जेके पाक शयूं आहिनि, सुठियूं शयूं आहिनि, अल्लाह तो फरमाए मूं अल्लाह जे रस्ते में ख़र्च कयो। वला तयम्ममुल ख़बीस मिन्हु, ख़राब शइ ख़र्च करण त पंहिंजी जाइ ते, अल्लाह तो फरमाए ख़राब शइ रद्दी शइ जो मूं अल्लाह जे नाले ते ख़र्च करण जे लाइ इरादो बि न कजो। वलस्तुम बिआखिज़ीह इल्ला अन तुग़मिज़ू फीह। अल्लाह साईं तो फरमाए तव्हां पाण ख़राब शइ न वठंदा त मुंहिंजे रस्ते में कीअं था जो। असां वटि सफ़ीर ईंदा आहिनि, चंदो कंदा आहिनि, ऐलान, पोइ पैसा जो पछाड़ी में ॻणंदा आहिनि कि सफ़ा लिगड़ा फाटल, कंहिंखे नंबर न हूंदो, को अध खां फाटल हूंदो, इहे चंदे में ॾींदा आहिनि। असां मदरसे पढ़ंदा हुआसीं, पापनि सां चांहि मिलंदी, पोइ कुझु ॾींहंनि खां पोइ वरी फारियूं पिया ॾियनि, 30 रुपया 20 वारी फारियूं बिस्कुट आहिनि। असां चयो त हीउ इनकलाब काॾां आयो आहे, पापा सुका खाईंदा हुआसीं, हाणे बिस्कुटनि जूं फारियूं थी मिलनि। चईसीं कंहिं दुकानदार जा ही बिस्कुट एक्सपायर थी विया आहिनि, डेट एक्सपायर थी वई अथनि, हाणे सभु ॾिना अथनि मदरसे में त तालबनि खे खाराए। 2-3 ॾींहं वरी मदरसे में सुबुह शाम मुर्गी पई चढ़े, हूअं चढ़ंदी 8 ॾींहं हिकु दफ़ो, 2-3 ॾींहं जो आई त 5-5 किलो सुबुह जो, वरी 5-10 किलो शाम जो। पुछा के ही इनकलाब काॾां आयो, ही सखी काॾां माण्हू पैदा थियो जो सुबुह शाम असांखे मुर्गियूं पियो खाराए। चईं का बर्ड फ्लू बीमारी आई आहे कुकड़नि में का, बसि पोइ केरु वठेनि कोन थो, सभु हाणे मदरसे ॾे पिया। माना जेका शइ पाण खे न वणे उहा मोकिली अथई मदरसे में। मौलाना असलम शेख पूरी हिकिड़ो वाक़ियो लिखियो आहे, कराचीअ में हिकिड़ो शख़्स हुयो, मस्जिद जो मुअज़्ज़िन हुयो। पोइ हिकिड़े घर मां छोकिरी खीर खणी आई, खीर पंहिंजे माउ चयसि वञी हिन मुअज़्ज़िन खे ॾेई आ, जेको मस्जिद जी आज़ान ॾे थो न। चई मां अॼु थी खीर ॾी, हूअं त रोज़ कान ॾींदी आई, चई अॼु खीर इहो ॿिली पी वई आहे, तंहिंजे करे हार न हिन मुअज़्ज़िन खे ॾेई आहे। तंहिंजे करे नोट माण्हूअ खे बाबा कड़क वणंदो आहे या लिगड़ो वणंदो आहे, पुराणो नोट
कड़क वणंदो न अल्लाह जे नाले ते कड़क नोट ॾींदा जेको वणे थो पाण खे जेका शइ वणे न उहा ख़र्च कयो क़ुरान में रब फरमाए लन तनालुल बिर्र हत्ता तुनफिकू मिम्मा तुहिब्बून अल्लाह सही फरमा हरगिज़ नेकीअ खे नथा पहुची सघो चौथों सिपारो तो पहिरीं आयत हरगिज़ नेकीअ खे न पहुची सघंदो जेसी ताईं जो अल्लाह जे रस्ते में महबूब शयूं प्यारियूं शयूं कुर्बान कंदासीं जान प्यारी आहे आज़ान अचे सीउ थिए त बि हिन जान खे वठी अचूं जान प्यारी आहे हाणे हिते पैसे खां वधीक जान प्यारी आहे हिकिड़ो माण्हू चइबो हाणे तूं 500 वठ ऐं तोतां फर्ज़ लही वियो त 500 ॾींदासीं न पर इते जान प्यारी आहे जंहिं मौके ते जेका शइ प्यारी आहे उहा शइ ॾियणी आहे कंहिं मौके ते पैसो प्यारो आहे कंहिं मौके ते जान प्यारी आहे क़ुरान में रब फरमायो إن الله اشترى من المؤمنين أنفسهم وأموالهم بأن لهم الجنة अल्लाह सही फरमा बेशक अल्लाह खरीद करे चुको आहे मोमिनन खां उन्हनि जूं जानियूं उन्हनि जा माल उन्हनि जी दौलत उन्हनि जी जेको आहे सो जायदाद उन्हनि जी मिल्कियतूं अल्लाह खरीद कयूं आहिनि छाजे एवज़ में बिअन्न लहुमुल जन्नह अल्लाह सही फरमा दो बदले में जन्नत ॾींदो मां कॾहिं जान जी ज़रूरत पवंदी रुगो माल जी न कॾहिं जिहाद जो हुकुम ईंदो कॾहिं आलम सॾु कंदा रोडनि ते निकिरी अचणो आहे तहरीक हलाइणी आहे हिते हाणे रुगो पैसो न ईंदो हिते जान खे बि कुर्बान करणो आहे सहाबा जान बि लॻाई त माल बि लॻायो हज़रत अबू बकर से वॾो मालदार हो सॼी मिल्कियत रसूल ते कुर्बान कई जने जहान छॾे थो त कर्ज़ सॼी मिल्कियत हज़रत उमर साईं पंहिंजी मिल्कियत लुटाई हज़रत उस्मान साईं पंहिंजी मिल्कियत लुटाई हिन दीन ते पंहिंजी जान कुर्बान कयनि हज़रत उमर साईं शहीद थिया हज़रत उस्मान साईं शहीद थिया हज़रत अली साईं शहीद थिया हज़रत हुसैन साईं शहीद थिया केतिरनि सहाबा जूं शहादतूं थियूं जानियूं कुर्बान कयनि माल कुर्बान कयनि तॾहिं सहाबा जो नालो अल्लाह ताला पूरी दुनिया में रोशन करे उन्हनि खे ईमान जो मयार बणाई त पंहिंजे ईमान खे सहाबा जे ईमान सां भेटायो पोइ तव्हां मोमिल थी فإن آمنوا بمثل ما آمنتم بي فقد اهتدوا अल्लाह सही फरमाए पंहिंजे ईमान खे सहाबा जे ईमान सां भेटाईंदव पोइ हिदायत वारा थींदव وإن تولوا فإنما هم في शिक़ाक़ जेकॾहिं सहाबा वारे तरीक़े खां तव्हां मुंहुं मोड़ियो त पोइ सम्झो त मुखालिफ़त में आहियो तो पांजी जान बि कुर्बान जी अॼु तव्हां अल्हम्दुलिल्लाह हिन ॻोठ जे अंदरि हिन जामिया मस्जिद जे अंदरि पंहिंजी जान खणी आया हो अल्लाह जो क़ुरान ॿुधण इहो तालुक़ वॾी शइ अथव इहो तालुक़ जेको आलमनि सां असां रखियो आहे न इहो वॾी कम जी शइ अथव हिन मिसाल ॾियां तव्हां हितां बाबा हिकिड़ो मिटीअ जो सेर केरु खणी वञी दुकानदार खे ॾे त वठंदो बाबा कलनि जे ॻोठ जी मिटी आहे इहा वठंदे अॻे इहा हिन इलाइक़े जी सिम वारी मिटी चवंदो रहंदो भेण हेॾे पियो सेकू करी पर माथा तव्हां खां पुछां हिकिड़ो सेर मिटीअ जो जॾहिं कणिक लाबारो थींदा या उन में गॾिजी वेंदी त पोइ जाॾे कणिक मिटी बि मिटीअ जी क़ीमत कान्हे पर कणिक सां गॾी त पोइ मिटी बि क़ीमत वारी बणिजी वई असां ई तव्हां त गुनाहनि में आहियूं पर अल्लाह वारनि सां नेकनि जे सोबत में आलमनि जे हिननि मजलिसनि में कचहरियुनि में अची हिन क़ुरान जे सोबत में अचूं था पोइ इंशा अल्लाह ताला इन मिटी रदीअ वांगुरु जेका अन्न सां गॾु बि त इहा मिटी बि तौर में हली वेंदी इन मिटीअ जो वज़न थींदो इन मिटीअ जा बि पैसा मिलंदा जॾहिं अन्न में मिली वेंदी सायो करे त खणी न मिलाइजो पर कॾहिं कॾहिं थ्रेशर लॻंदा आहिनि पोइ इहा भितर अची वेंदा आहिनि पोइ इहा मिटी बि मथे खणंदा आहिनि वापारी खणंदा न पोइ असां तव्हां एतिरो बि तालुक़ नथा रखूं मस्जिद सां क़ुरान सां दीन सां आलिमनि सां इहो सचो तालुक़ जे असां निभाईंदा ईंदासीं न इन मिटीअ वांगुरु असां बि इंशाअल्लाह खणी वेंदासीं
ये प्रोग्राम मकसद इन जे लाइ जे माण्हू अल्लाह जे दर ते 15 शहबान जी रात नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिन रात में अम्मा आशा के फरमायो हल तदरी न माफी हाज़िहिल लैल ए आशा तोखे ख़बर आहे त हिन रात में छा मामलो थींदो आहे जेके साल में माण्हू ॼमंदा उन्हनि जूं ॿार उन्हनि जूं लिस्टूं मलाइकनि जे हवाले कयूं वेंदियूं जेके साल में माण्हू मरंदा उन्हनि जा नाला उन्हनि जूं लिस्टूं ठाहे करे मलाइकनि खे ॾिनियूं वेंदियूं आहिनि त हिन रात में इहे लिखो त हिन साल में हेतिरा माण्हू हे मरंदा असां ई तव्हां हिन रात गुनाहनि में पिया गुज़ारियूं होॾां मौत में नालो लिखिजी चुको हुजे पोइ राति त असांजी आहे पई हेॾां वञे अम्मा आशा फरमाए थी इन रात में साईं जन मुझे बिस्तरे ते आया थोरो आराम कयूं वरी फरमाया आशा इजाज़त दे त मां अल्लाह जी इबादत सॼी रात अल्लाह जी इबादत हदीस में चए थो हिन दुनिया रे आसमान ते अल्लाह साईं पंहिंजे रहमत जे तजलीअ जो नुज़ूल फरमाई ऐं शैतान इन रात में पंहिंजो मादो इस्तेमाल कंदो शैतान जो मादो कहिड़ो आहे बाह शैतान छा जो पैदा थियल आहे बाह जो पैदा थियल आहे क़ुरान में बाह मां ठहियल शैतान पूरी कोशिश कंदो आहे त मुंहिंजो मादो इस्तेमाल थिए अल्लाह जे तरफ़ां ऐलान ईंदो आहे त बाननि ते रहमत वसायां पर ही शोला बाह जा मथे उथारींदो आहे त इहा रहमत मूंखे नथी खपे अमली तरह ॿुधाए त मूंखे नथी खपे हिकिड़ो त ज़बान सां चइबो आहे त इहा मूंखे शइ नथी खपे पर ॿियो अहिड़ो कमु कबो आहे अहिड़ो अमल कबो आहे उहो अमल ॿुधाईंदो आहे किरदारु ॿुधाईंदो आहे त चवे थो त इहा शइ मूंखे नथी खपे हेॾा अल्लाह साईं रहमत जा पियो वसाएसि वॾा फुड़ा बख़्शिश जा रिज़्क़ जा पर ही चए थो न इहा मूंखे न खपे क़ुरान में रब छा फरमायो इन्नल मुबज़्ज़िरीन कानू इख़वान अश-शयातीन 15 सिपारो सूरत बनी इसराइल जे 3 रुको में अल्लाह फरमायो बेशक जेके अजायो ख़र्च कंदड़ ने शैताननि जा भाइर शयातीन जमो हिकिड़े शैतान जो न अल्लाह तो फरमाए जेके अजायो ख़र्च कंदड़ आहिनि शैताननि जा भाइर तबज़ीर अरबीअ में चइबो आहे नाजायज़ कमनि में ख़र्च करणु इसराफ़ जी माना बि नाजायज़ हद खां वधीक ख़र्च करणु पर इसराफ़ चइबो आहे जाइज़ कमनि में ख़र्च करणु इसराफ़ वारे खे अल्लाह ईअं न चयो आहे त हीउ शैतान जो भाउ आहे तबज़ीर माना जेको अजायो ख़र्च करे थो नाजायज़ ख़र्च करे थो गुनाह जे शयुनि में ख़र्च करे थो इहो शैतान जो भाउ मां तव्हां खां पुछां थो फटाके हिकिड़े कढण ते घणियूं नेकियूं मिलंदियूं शहरनि में त बाहि ॿरी पई आहे गुज़र नथा करे सघूं इहे छोरा छोरा गाॾियुनि जे हेठां था उछला आहिनि कंहिं गाॾीअ खे बाहि वठी वञी कंहिं दौर में ॿुधाईंदा आहिनि देरा साड़े छॾनि माण्हुनि जा घर सड़ी आहे कॾहिं कॾहिं अहिड़ो फटाको लॻंदो त पंहिंजी अखि जी अखि निकिरी वेंदी इहा आहे हालत मुस्लमान ऐं मुस्लमान पंहिंजे खीसे मां पैसा कढी ॾींदुसि पुट खे वठी आ बाबा 100 रुपया ॾींदुसि 200 ॾींदुसि ऐं जेके दुकानदार इहो कारोबार कंदा न इहे हराम जा पैसा अथनि छो त जेको शइ नाजाइज़ आहे हराम आहे उनजो धंधो ऐं कारोबार करणु बि नाजाइज़ आहे हराम आहे ॾाढ़ी कूड़ण गुनाह आहे त हज में जेको ॾाढ़ीअ जा पैसा थो वठे हराम जा पैसा शराब पीअण ॾो आहे त शराब जेको खपाए थो इहो बि हराम जा पैसा पियो कमाए अहिड़ी तरह सां फटाका कढण बि गुनाह आहे त जेके दुकानदार पंहिंजे फटाका रखी करे खपाइनि था पैसा था कमाइनि इहे बि हराम पिया पैसा कमाइनि ऐं हिंदुनि जी रस्म खे पियो उजागर करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन तशब्बह बिक़ौमिन फहुव मिनहुम जेको माण्हू जंहिं क़ौम सां मुशाबिहत थो रखे इहो इन्हनि मां आहे इहा रस्म हिंदुनि जी आहे बाहूं ॿधंदा आहिनि मुस्लमान हिक ॿिए खे मिलंदा अदा खुशायो इहा रस्म हिंदुनि जी आहे मुस्लमान पियो ईजाद करे इन हिंदुनि जे रस्म खे पियो पाणी ॾे ऐं अॼुकल्ह तव्हां ॾिसो कंहिंसां रिश्तो कंदो निकाह न थींदो मंगणीअ में मुंडरी पाराईंदो इहो नाजाइज़ आहे हराम आहे या औरत इन ते हराम आहे निकाह ताईं इहा बि हिंदुनि जी रस्म आहे हिंदू कंहिंसां रिश्तो कंदा आहिनि 6 महीना पहिरियों इहा मुंडरी पाराईंदा आहिनि घोट तो मुंडरी पाराए निकाह बनाए सदायूं मुस्लमान रस्मूं हिंदुनि वारियूं पे
नबी सही फरमायो मन अहब्ब सुन्नती फमन अहब्ब मिन्नी, जे मां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत सां मोहब्बत कई इन मां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत कई। वमन अहब्बनी कान मय फिल जन्नह, ऐं जे मां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत कई इहो जन्नत में मां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु हूंदो। जेको मूं चयो अल्लाह ताला पंहिंजे बारगाह लाइ मंज़ूर मक़बूल फरमाए।